क्रिकेट वर्ल्ड कप जी अहम मैच में ऑस्ट्रेलियाई ओपनर्स पाकिस्तानी बॉलर्स खे सटेला थो ॿिन्ही ओपनर सेंचुरी मुकम्मल करे वरिती। डेविड वॉर्नर ऐं मिचेल मार्शल 250 रन्स खां वधीक जे रिकॉर्ड पार्टनरशिप जोड़े वरिती। कैच ड्रॉप थियण बाद डेविड वॉर्नर 85 बॉल्स ते सेंचुरी मुकम्मल कई। ओपनिंग बैट्समैन मिचेल मार्शल जी शानदार सेंचुरी मुकम्मल। शादाब खान जी जाइ ते शामिल कयल स्पिनर उसामा मीर डेविड वॉर्नर जी आसान कैच ड्रॉप कई। मिचेल मार्श 121 रन्स ठाहिण बाद शाहीन आफरीदी जी बॉल ते कैच आउट थियो। पीटीआई अॻवान ऐं अॻूणो सूबाई वज़ीर कामरान बंगश पेशावर मां गिरफ़्तार। पुलिस मूजिब कामरान बंगश मुख़्तलिफ़ केसिस में घुर्बल हो। खेसि टिम्पनी वारे इलाइक़े मां गिरफ़्तार कयो वियो। फ़लस्तीनियुनि जी नस्लकशी कंदड़ इसराइली फ़ौज खे आलमी बिरादरी लगाम ॾियण में नाकाम। इसराइली फ़ौज जा गज़ा में क़दीमी चर्च ऑर्थोडॉक्स ते फ़साई हमला, पनाह वरतल केतिराई फ़लस्तीनी शहीद। इसराइली फ़ौज खान यूनिस में 6 घरनि ते मीज़ाइल फायर कया, 40 ॼणा शहीद, 60 खां वधीक ज़ख़्मी। इसराइली बमबारीअ में शहीद फ़लस्तीनियुनि जो अंगो 4900 थी वियो, 13,000 खां वधीक ज़ख़्मी। शहीदनि में 1500 खां वधीक ॿार, 1000 औरतूं ऐं 120 बुज़ुर्ग शामिल। इसराइली फ़ौज ओलह किनारे में बि रतोछाण तेज़ करे छॾी। नूरुल शम्स पनाहगीर कैंप ते हमले में 12 फ़लस्तीनी शहीद। इसराइली फ़ौज में गज़ा में ज़मीनी कार्रवाईअ जो ग्रीन सिग्नल बि मिली वियो। हमास अॻवाननि अरब मुल्कनि खे इसराइल ॾांहुं मार्च करण जी अपील करे छॾी। अॻूणो वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ 4 सालनि खां पोइ सुभाणे ॾेह वापसि पहुचंदो। ॾेह वापसीअ खां अॻु नवाज़ शरीफ़ जूं दुबईअ में अहम मुलाक़ातूं। नून लीग क़ाइद सुभाणे ख़ासि उॾाम ज़रिए इस्लामाबाद पहुचंदो। कुझु वक़्तु तरसण बाद लाहौर पहुची वञारे पाकिस्तान वटि रिथियल जलसे खे ख़िताब कंदो। कराची समेत मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां काफ़िला लाहौर रवाना। निगरान हुकूमत पारां बजट खसारो घटाइण लाइ सरकारी ख़र्चनि में घटिताईअ जो फ़ैसिलो। ज़रियनि मूजिब हुकूमत IMF पारां सरकारी ख़र्च घटाइण वारी शर्त ते हलंदड़ साल जे तरक़ियाती प्रोग्राम लाइ नवां मनसूबा शुरू न कंदी। रुॻो जारी तरक़ियाती रिथाउनि जूं माली ज़रूरतूं पूरियूं कयूं वेंदियूं। नाणे वारी वज़ारत जे ज़रियनि मूजिब मुश्किल माली सूरत-ए-हाल सबबि अहिड़ो फ़ैसिलो कयो वियो। सीपेक नए दौर में दाख़िल थी चुको आहे। पंजाब सरहद पाकिस्तान में चीन खे हिक ॿिए सां मिलाए थी। सीपेक BRI तहत हिक जामिया मंसूबो आहे। मंसूबो रुॻो वापारी ऐं मवासिलाती राहदारी न पर ॿिनि क़ौमुनि खे जोड़ण जो कारण बि आहे। निगरान वज़ीर आज़म अनवर अल काकड़ चीन जी यूनिवर्सिटीअ में तक़रीर खे ख़िताब कंदे चयो त चीन पाकिस्तान जो सुठो दोस्त, भाउ ऐं पाड़ेसरी आहे। पाकिस्तान ऐं चीन जो मुस्तक़बिल में मुआशी तरक़ीअ ते वधीक ध्यानु आहे। सुप्रीम कोर्ट 90 ॾींहनि में आम चूंडूं कराइण ऐं फ़ौजी अदालतुनि में शहरनि जे ट्रायल ख़िलाफ़ दरख़्वास्तूं ॿुधणीअ लाइ मुक़ररु करे छॾियूं। जस्टिस एजाज़ उल हसन जी सरबराही में 5 रुकनी बेंच फ़ौजी अदालतुनि में आम शहरनि जे ट्रायल ख़िलाफ़ दरख़्वास्तुनि ते 23 अक्टूबर ते ॿुधणी कंदी। 90 ॾींहनि में आम चूंडूं कराइण वारी दरख़्वास्त ते ॿुधणीअ लाइ चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जी सरबराही में बेंच जोड़ी वई। ॿुधणी 23 अक्टूबर ते थींदी। सखर पुलिस 88 ॾींहं गुज़रण बावजूद शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि जी गिरफ़्तार करण में नाकाम। निगरान हुकूमत ऐं IG सिंध जी वाइदे बावजूद काविश ऐं KTN न्यूज़ जे सीनियर रिपोर्टर शहीद जान मोहम्मद महर जा मुख्य कातिल गिरफ़्तार न थिया। IG सिंध पारां जोड़ियल जांच कमेटी 1.5 महीनो गुज़रण बावजूद रिपोर्ट पधरी न कई। DIT लाइ नओं सरबराह मुक़ररु करण लाइ निगरान घर वज़ीर पारां वाइदे ते अमल न थियो। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 2 ॼणा क़तल, हिकु नौजवान जो लाश हथ। दोदापुर भरिसां ॻोठ मियां बख़्श दश्ती में जवाबदार पंहिंजी ज़ाल हाकिमा ऐं सोट मुमताज़ खे क़तल करे छॾियो। वाही पांदी भरिसां ग़रीबाबाद पाड़े में नौजवान फरहान रुस्तमाणीअ जो तशद्दुद थियल लाश हथायो। वारसनि पारां क़तल जो शख़्स ज़ाहिर।
सटे में पुलिस जे खौफ़ खां खूह में टपो ॾींदड़ नौजवान फौत। वारसन जो लाश रखी धरणो। फौती नौजवान जे वारसन प्रेस क्लब आॾो क़ौमी शाहराह ते लाश रखी धरणो हयो। वारसन मूजिब नौजवान ज़ुहैब खे पुलिस अहलकार गिरफ़्तार करण जी कोशिश कई, जंहिं सबबि हुन खूह में टपो ॾिनो। इंसाफ़ कयो वञे। फ़लस्तीन में इसराइली जारियत ख़िलाफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा ऐं धरना। लाड़काणो, टंडोलायार, शहदादकोट, नौशेरो फिरोज़, ठुल, दादू, मुबारकपुर ऐं ॿियनि शहरनि में जमायत इस्लामी ऐं ॿियनि सियासी समाजी तंज़ीमुनि जे सर ते फ़लस्तीननि सां यकजहतीअ जे इज़हार लाइ एहतिजाजी रैली कढी वयूं। मुज़ाहिरीन चयो त इसराइल फ़लस्तीननि ते ज़ुल्म बंदि करे मुसलमान मुल्क फौरी तौर इसराइल जी बमबारी रोकराइनि। ऐं बिरिया सिटी में सेपको जी नाअहली, बिजलीअ जी किरियल तारुनि में धनार नींगर विचड़ी फौत। वारसन जो एहतिजाज। कलोड़ा कॉलोनी वासी नींगर तनवीर कलोड़ो बिजली जी किरियल तारुनि में विचड़ी पहुती वियो। कलोड़ा बिरादरी जे माण्हुनि ऐं वारसन पारां सेपको ते नाअहलीअ जो इल्ज़ाम। एहतिजाज।